खबर शामिल कंदासीं कुंभ मां आवासीन न्यूज़ मौजूब कुंभ सेठारजा कोट डिजी रानीपुर पुलिस जी डीए फंक्शनल मुस्लिम जे अगवान अब्दुल कदीर जामड़ो जा घर बिल्डोज़र सां घर ढाहे पट करे छॾिया। घर में पियल सामान के ॿाहिरि ॾेई साड़े छॾियो। जीडीए जे अगवान अब्दुल कदीर जामड़ो मीडिया अॾो ॿुधाईंदे चयो त वसाण ग्रुप पीपीए में शामिल थियण लाइ ज़ोर ॾिनो त फंक्शनल मुस्लिम लीग खां अलहदगी कर पीपी अगवान खे मुंहुं साफ़ इनकार करे छॾियो। शहीद एएसआई अमीर बख्श सोढड़ो जी शहीद थियण खां पोइ पुलिस असांजे लाइ बाहि ॿारे छॾी आहे। कुंभ थाणे ते वसाण बिरादरीअ जा पुलिस अहलकार रोज़ घरनि में घिरी बाहियूं ॾेई ॿारनि ते तशदुद करे फुरलुट करे वञनि था। वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे क़ुरान शरीफ़ मथे ते खणी हिननि चयो त 15 खां 20 घर बिल्डोज़र करे बेघर करे पट करे छॾिया। हिननि चयो त असांखे जीडीए सां तालुक़ हुजण करे एॾी वॾी सज़ा ॾिनी पई वञे। वसाण ग्रुप ज़ुल्म निसोरो नाहक करे रहियो आहे, पर असांजी जीडीए जो साथ हरगिज़ न छॾींदासीं। असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, वॾे वज़ीर घरू वज़ीर, आईजी सिंध रफ़त मुख्तियार राजा, डीआईजी सखर अब्दुल हमीद खोसो खां मुतालबो कयूं था त उन्हनि माण्हुनि जी जांच कमेटी जोड़े इंक्वायरी कराई वञे। असां क़ुरान शरीफ़ खणी चऊं था त शहीद एएसआई अमीर बख्श सोढड़ो जी क़त्ल वारे वाक़िए में असां मुलविस न आहियूं। असां बेगुनाह आहियूं। असांजो नालो इंतकाम वठण लाइ ॾिनो वियो आहे। एसएसपी खैरपुर समीउल्लाह सूमरे साहब के भी ॾेई चवां थो ऐं डीआईजी सखर साहब के भी, आईजी सिंध साहब के भी त मां नाले ज़हूर अहमद जामड़ो, वलद इमाम बख्श जामड़ो ऐं सेशन कोर्ट खैरपुर के भी अपील थो कयां त हिन क़ुरान पाक ते इनक्वायरी कराई वञे त मूंखे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी थी वञे। मां हिन इन्वॉल्व बि न आहियां, मां आहियां बि न, छो मां सां अहिड़ो ज़ुल्म कयो थो वञे। अच्छा, ही जेको तू कुरान पाक खणी ऐं पंहिंजे मथे ते रखियो आहे, छा थो चवण चाहे त तुंहिंजो कहिड़े केस में नालो आयो आहे? मुंहिंजो जेको एस आहे अमीर बख्श सोढड़ो साहब शहीद थियो आहे, उन जे केस में नालो न आहे। ॿियो उन जो जेको हमले में टे फारियूं खनि कटरायूं, जेको जामड़नि जो पाण में मसइलो हुयो उन में मूंखे फासायो अथनि। उन जे करे मां आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी खैरपुर साहब खे चवां थो त वाक़े जी इंक्वायरी करे मां सां इंसाफ़ कयो वञे। जेको पूरी एफआईआर मां जे मथां दाख़िल कराई वई आहे। घणियूं एफआईआर थियूं तुंहिंजे मथां? मुंहिंजे मथां 3 एफआईआर कटरायूं आहिनि। शादियूं हे जेको आहे त हिकिड़े एस आहे अमीर बख्श सोढड़ो वारी, ॿियो जेको आहे त असद जामड़ो ऐं ॿी हिकिड़ी भंजटरा जी कराई अथनि। अच्छा, 3 एफआईआर। हे कुरान पाक खणी तू छा थो चवे? तो बिल्कुल न आहे। मुंहिंजे नंबर जी सीडीआर कढाई वञे या हे ओताक जा मालिक ही कुरान पाक पंहिंजे मथे ते रखी चवनि त ही मौजूद आहे। ओताक जा मालिक कहिड़ा? जान मोहम्मद जामड़े वारा त ही मौजूद आहे असांजे ओताक में, जा असांजे घर जे वेझो बि आयो आहे। त मां जुर्मदार जेका सज़ा गवर्नमेंट जी उहा मूंखे क़बूल हूंदी। पोइ जेकॾहिं हो कुरान पाक खणनि त मां उन वक़्तु गिरफ़्तारी ॾींदुसि। अच्छा, कुरान पाक उन ही कुरान पाक पंहिंजे मथे ते रखी चवनि त ही हुयो, मां उन वक़्तु तव्हां ॾेई चो मां पर पुठी बि दॿाए असां गिरफ़्तार कराईंदासीं, मां उन जाइ ते पंहिंजी गिरफ़्तारी ॾींदुसि।